नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे भोजदार वॾा खां ख़बर ॾींदा हलूं त भोजदार वॾा लॻ ॻोठ पीर बख़्श कीरियो जे रवासी उस्ताद अली नवाज़ कीरियो जे ॿिनि मासूम नियाणियुनि समेत ॻोठ जे बाअसर शख़्स ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो। इन मौक़े ते मुज़ाकरा उस्ताद साफ़िन आॾो दाईंदे चयो त कुझु टाइम अॻु मुंहिंजी जॻह जो कमु हली रहियो हो त ॻोठ जे बाअसर शख़्स हुसैन बख़्श कीरियो जी जॻह में मस्जिद जो कमु हली रहियो हो त हिन मूंखां 16 गाॾा बजरी जा वरिता, जंहिंखे कुझु टाइम गुज़री चुको। हाणे जॾहिं मुंहिंजी जॻह जो कमु हली रहियो त मूं बाअसर शख़्स खां बजरी वापसि करण जी घुर कई त हिन माण्हू चयो त छाजो बजरी छाजी ॻाल्हि कोन्हे, ॾींदुसि, ऐं अगरि कंहिं वटि दांह खणी वेह त उन जा नतीजा ख़राब निकिरंदा। जॾहिं अॼु मुंहिंजी मासूम धीउ जॾहिं इन खे चयो त असांजो बजरी वापसि छो नथो करी त हिन मासूम खे हिन वारनि खां वठी लूसण जे गाह वारी ॿनी में उछलायो, जंहिंखां पोइ असां मासूम जी रड़ियुनि ते पहुतासीं। मासूम निंगरी खे खणी हुन जे मुंहुं वग़ैरह साफ़ कयो। अहिड़े अमल जी एनसीबी भोजदार वॾा थाणे ते दाख़िल कराई आहे। हिन वधीक वज़ीर आला सिंध IG सिंध खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़